खैरपुर नाथन शाह खानपुर जोणे जो जी गवर्नमेंट हाई स्कूल में 3 ॾींहनि वारी मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई आहे, जंहिंजो इफ्तिताह पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA ज़ुबैर अहमद जोणे जो कयो। इन मौके ते MPA ज़ुबैर अहमद जोणे जो ॻाल्हाईंदे चयो त ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत करण सां दिली सकून मिले थो। कैंप में खैरपुर नाथन शाह ऐं भरपासे वारनि इलाइक़नि मां आयल सवें नूर खां महरूम माण्हुनि जी अखियुनि जो माहिर डॉक्टर मोहम्मद खान शेख ऐं ॿिया कराची ऐं हैदराबाद का आयल डॉक्टर मुआइनो कयो ऐं दवाऊं ॾिनियूं। इन मौके ते मरीज़नि जो ऑपरेशन पिणु कयो वियो, जिते केतिरनि मरीज़ कामयाब ऑपरेशन करे लेंस पिणु विधा विया। कैंप 3 ॾींहनि ताईं क़ाइम रहंदी। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा तोखे इंशाअल्लाह खानपुर जोणे जो जी गवर्नमेंट हाई स्कूल में 3 ॾींहनि वारी मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई आहे, जंहिंजो इफ्तिताह पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA ज़ुबैर अहमद जोणे जो कयो। इन मौके ते MPA ज़ुबैर अहमद जोणे ॻाल्हाईंदे चयो त ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत करण सां दिली सकून मिले थो। कैंप में खैरपुर नाथन शाह ऐं भरपासनि वारनि इलाइक़नि मां आयल सवें नूर खां महरूम माण्हुनि जे अखियुनि जो माहिर डॉक्टर मोहम्मद खान शेख ऐं ॿिया कराची हैदराबाद खां आयल डॉक्टर मुआइनो कयो ऐं दवाऊं ॾिनियूं। इन मौके ते मरीज़नि जो ऑपरेशन पिणु कयो वियो, जिते केतिरनि मरीज़नि जा कामयाब ऑपरेशन करे लेंस पिणु विधा विया। कैंप 3 ॾींहनि ताईं क़ाइम रहंदी।